सिंधु पंहिंजी मौज में मुहन जे दड़े जे औज खे उजाड़ण जी कोशिश कंदो रहियो ऐं मुहन जे दड़े जा लोक वरी उन शहर खे ॿीहर अॾींदा ऐं ऊचो कंदा रहिया। अहिड़ीअ रीति हिते हिक ॿिए मथां 7 शहर अची विया। अनुमान आहे त 1500 क़बले मसीह जे दौर में मुहन जे दड़े जे दरावड़नि मथां विच एशिया जी अछनि लोकनि हमिलो कयो। मुहन जे दड़े वारनि वटि न हो हथियार न पंहार, न घोड़ो न घल, न ढाल न तरार। हू विढ़नि त कीअं विढ़नि, पर जे भॼन त केॾां भॼन। नेठि सिंधु सभ्यता जा क़दीम लोक ऐं ही नवा माण्हू पाण में गॾिजी रहण लॻा ऐं उन ई दौर में इंसानी तारीख़ जी पहिरीं रचना ऋग्वेद लिखी उन में सिंध जे दरिया जे साराह जा ढुक भरियाऊं। थी सिंधु वेदन में, उभरी थी सिंधु खेतन में, गूंजी थी सिंधु वेदन में, उभरी थी सिंधु खेतन छेर वजे नौवरनीय जो तो पेर खजे मंत्र पढ़ जन था घाटन में, गूंजी थी सिंधु वेदन में, उभरी थी सिंधु खेतन में। लहर माँ ममता छलके, बूंद बूंद माँ अमृत टपके, कल्याणी सबनी रूपन में, गूंजी थी सिंधु वेदन में, उभरी थी सिंधु खेतन में।
मोती मोती धरती थी पई भारत आया स्वर्ग मालही मोती मोती धरती थी पई तोखा भारत खे नाव मिलियो हिन देश जो नामाचार वधियो तू चिंतन में तू दर्शन में सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।